मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। हिकिड़ो जेको साहिबी आहे उन साहिबी जो त साईं मुंहिंजो जेको आहे न मुंहिंजो पीउ आहे त पर मुंहिंजो पीउ मां सां ज़ुल्म थो करे, मुंहिंजो पीउ मां सां ज़ुल्म थो करे। त अलाह जे नबी फरमायो कहिड़ो ज़ुल्म थो करे? चई साईं मां कमाई ते वेंदो आहियां ऐं मां पैसा जेको गॾु थो कयां, पैसा कमाईंदो मां आहियां ऐं मां वञी करे पैसा जंहिंजो घर में रखां थो न त हे मां खां पुछा बि नथो करे, पैसनि खे उॾाए थो छॾे, पैसा ख़लास थो करे छॾे, ॿिया न खाए थो पैसा। हाणे इहा शिकायत वॾी शिकायत हुई। जॾहिं कोई पाण साहिबी हुजे नबी जो, वरी उहो जेको न पाण साहिबी वरी उनजो पीउ बि साहिबी हुजे। हाणे शिकायत जंहिंजी की न उहो बि साहिबी हुयो पर वॾी उमिरि जो हुयो, हे हुनजो पुटु हुयो ऐं चई साईं मुंहिंजो अबो आहे, तव्हांजो जेको आहे शागिर्द बि आहे साहिबी बि आहे, पर जेको आहे मुंहिंजे अबे में फॉल्ट आहे, पैसा कमाया मां थो, पैसनि खे जेको आहे उहो उड़ाईंदो वञे थो, इन खां नसीहत कयो। हाणे साईं अलाह जे नबी हुनखे घुरायो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घुरायो त इहा जॾहिं ॻाल्हि हुन ताईं साबित पहुती न, पोइ हो उते ई जेको आहे थधो थी वियो, हो उते ई थधो थी वियो। त हुन चयो त हाणे नबी वटि इहो शिकायत पहुती आहे, हाणे नबी जाड़ो मां कीअं बीहां? पहिरीं ॻाल्हि त वञी न पियो सघे, पर हाणे साईं वञण बि फ़र्ज़ु आहे न। नबी जो चए त हिनखे वठी अचो ऐं पको मुस्लमान हुजे ऐं कीअं न वञे। पोइ हे जेको आहे न गम जी हालत में, टेंशन जी हालत में क़दम खणंदो अचे पियो, पर क़दम हिन खां खणजनि न पिया। अची करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढो जेको ख़ामोश थी करे वेठो। हेॾां ही पुटु बि, पुटु चए थो साईं हे ई असांजो वाले साहिबु आहे, पैसनि खे साईं उॾाए थो सभु आहे, पैसा गॾु करणु नथो छॾे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभ खां पहिरियों अलाह जे नबी फरमायो त तुंहिंजे दिलि जे अंदरि कुझु अल्फाज़ आहिनि जेके रस्ते खां तूं सोचींदो अचे पियो ऐं तूं हुनखे ज़बान ताईं नांदो आहे, हिन टाइम ताईं अलाह मुंहिंजे तरफ़ वही कई आहे, अलाह मुंहिंजे तरफ़ वही कई आहे। ऐं अलाह चए थो ए जेको नबी इन खां ज़बान मां इहे अल्फाज़ चवरायो, इहे अल्फाज़ जेको आहे न इन जी दिलि ते छायल आहिनि, इहे ज़बान तां इन खां खोलरायो अल्फाज़। त कहिड़ा अल्फाज़ आहिनि? त अलाह जे नबी फरमायो तूं मूंखे ॿुधा थी इहे अल्फाज़ कहिड़ा आहिनि तुंहिंजी जेको आहे दिलि खां ॿाहिरि निकिता ई न आहिनि ऐं तुंहिंजे दिलि जे अंदरि ई जेको आहे इन टाइम दफ़न थियनि था। अलाह जे नबी फरमायो उहे त ॿुधा। त हुन साहिब चयो त साईं असांखे त पहिरियों ईमान तव्हांजे मथां हुयो, असांजो ईमान कामिल दर्जे जो हुयो, पर हाणे जॾहिं तव्हां इहा ॻाल्हि कई आहे न त मुंहिंजो ईमान अञा जेको मज़बूत थी वियो आहे। त मुंहिंजी दिलि खे त सिर्फ़ु अलाह थो ॼाणे न, पर अलाह तव्हांजे मथां वही कई आहे, मुंहिंजो ईमान अञा जेको आहे पावरफुल थी वियो आहे। त असांजो नबी जेको आहे उनजो डायरेक्ट जेको आहे तालुक़ु कंहिं सां ई अलाह सां ई, ऐं अलाह ताला फौरी तौरु वही थो करे। चए साईं मां ज़िंदगी में इहे अल्फाज़ जेको आहे न ज़बान ताईं न आणिया, तव्हां नबी चओ था मां ॿुधाए थो छॾियां। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधाईंदी या रसूल अल्लाह, हे मुंहिंजो पुटु हुयो, हे पुटु मुंहिंजो हुयो न, हे जंहिं टाइम पैदा थियो न त मां वॾी हिकिड़ी तमन्ना सोचियमि, तमामु वॾी हिकिड़ी तमन्ना कयमि त हे मुंहिंजो पुटु नंढो आहे, हे जीअं जो वॾो थींदो वेंदो न, पोइ हे जंहिं टाइम जवानी ते पहुचंदो त हे वॾो माल कमाईंदो ऐं मां पोड़ो थींदुमि, पोइ मूंखे हे ऐश कराईंदो ऐं मूंखे जेको आहे खटनि ते विहारे चवंदो बाबा तूं सिर्फ़ु जेको आहे वेही रह। हाणे हे मां हुन मफ़हूम थो ॿुधणु वञा, अल्फाज़ कुझु ॿिया आहिनि, हे मफ़हूम थो ॿुधणु या रसूल मूंखे एॾी हिन जी तड़प हुई त हे वॾो थी करे एतिरो मूंखे सुख ॾींदो। ऐं पोइ चई या रसूल अल्लाह, हे जंहिं टाइम राति जो बीमार थींदो हो न, बीमार हे बीमार थींदो न हे मुंहिंजो पुटु, त या रसूल इहा बीमारी इनखे न हूंदी हुई, इहा बीमारी कंहिंखे इन मुंहिंजे पुट खे न, इहा बीमारी मूंखे ख़ुदि खे हूंदी हुई। हा राति जो कॾहिं टेंशन बि थींदो त हे यार मरी त न वेंदो मुंहिंजो पुटु राति जो, को मर्ज़ हुजे त यार पीउ खे त ख़ौफ़ थींदो आहे न, ख़तरनाक मर्ज़ हुजे त छा चवंदो, हे मुंहिंजो पुटु मरी त न वेंदो। पोइ अजीब ग़रीब जेको दिमाग़ जे अंदरि ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। या रसूल जॾहिं बि हे बीमार थींदो त इहा बीमारी हिन जे मथां ज़ाहिरी तौर ते चढ़े पई ऐं इहा वॾी जेको आहे बीमारी मुंहिंजे दिलि जे अंदरि घुसे पई। मां चवां पियो हे जेको मरी न वञे, ऐं अरमान अॼु इन ॻाल्हि ते थिए थो त हाणे हे जंहिं टाइम जवानी ते पहुतो आहे न, हे जवानी ते पहुतो त हाणे हे मां सां हिसाब थो करे, हे चए थो त हे अबा पैसा मुंहिंजा आहिनि ऐं चए थो त हे माल जेको आहे मुंहिंजो आहे। ऐं ॿी वॾी ॻाल्हि या रसूल, ॿी वॾी ॻाल्हि मूंखे तकलीफ़ इन ते पहुती आहे त शिकायत तव्हां वटि खणी वियो आहे पैसनि जी। त हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं सॼी तकलीफ़ ॿुधी न अलाह जे नबी, त अलाह जे नबी साहिबनि चयो त अलाह जे नबी जे अखियुनि मां ॻोढ़ा वही आया
हुन पोड़े जेको न पीउ अहिड़ी तकरीर कई न त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अखियुनि मां ॻोड़ा वही आया। अलाह जे नबी जेको रोना इन मौक़े ते, ऐं अलाह जे नबी रोई करे पोइ जेको नौजवान पुट जेको हुयुसि न, अलाह जे नबी उन गिरेबान खां वरितो, गिरेबान खां वठी करे पोइ अलाह जे नबी झटको हुनखे ॾिनो। अलाह जे नबी फरमायो अॼु खां वठी करे तूं ऐं तुंहिंजो माल अलाह जे नबी फरमायो तुंहिंजे पीउ लाइ आहे। पीउ मुतालबो करे थो न पैसनि जो, अलाह जे नबी फरमायो ॾेई छॾ पैसा, तूं पोइ ज़िंदगी ते ॾिस कीअं तोखे हेठां खणी करे मथे पहुचायो अथई, ऐं अॼु जेको आहे इन पीउ सां जेको तूं हिसाब थो करीं। साहिबनि जो इहो सॼो मंज़रु असां अलाह जे नबी जा ॾिठासीं। ऐं पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घणनि मौक़नि ते अलाह जे नबी फरमायो ए इंसानो वालिदैन जो क़दुरु कयो, ए इंसानो वालिदैन जो क़दुरु कयो।